अस्सलाम वालेकुम दोस्तों, घड़ा हाल ख़ुश आहियो, कीअं आहियो? ऐं असां अॼु जाम शोरे महबूब मुजद वेठा आहियूं। सिलेक्शन स्टार्ट आहे असांजी एल्बम 84 जेको शादाब स्टूडियो थींदो कराची। अॻु वारो बि शादाब स्टूडियो कराची करे आयासीं ऐं हे बि इंशाल्लाह कराची थींदो। असां सां गॾु सिलेक्शन शाइर जेके आहिनि यार मोहम्मद छुटो, रियाज़ चांडियो, मीर हसन छुटो, उहे बि गॾु आहिनि। मीर हसन छुटो महबूब भी गॾु आहे असां सां फनकार। अस्सलाम वालेकुम यार मदद प्यारा दोस्तों, खुश आहियो, ख़ैर तबीयत से या मौला हुसैन सभिनी ॿारनि ख़ुशि आबाद रखंदो। अॻे चकर वांगुरु हींअर बि सभिनी ॿारनि गॾिजी असां इहो प्रोग्राम कयो आहे असां कराची शहर में तव्हां रिकॉर्डिंग इंशाल्लाह। हीअ बि एल्बम तव्हां दोस्तनि ॿारनि खे इलाही पसंदि ईंदो। पहिरें एल्बम वांगुरु तव्हां मीर हसन जो वरी बि धमाकेदार गीत आहे। गीत सभिनी दोस्तनि जा भला आहिनि, असीं महिनत कंदा आहियूं तव्हां जे लाइ। अल्लाह पाक तव्हां ॿारनि खे ख़ुशि रखंदो, तव्हां बि सुठी मोट ॾींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। रियाज़ चांडियो सां गॾु आहे दोस्तों, चारनि ख़ुशियो चङा भला टाइप जिथे बि हूंदव, आबाद हूंदव, असांजूं तव्हां सॼणनि खे दुआऊं ॾींदा। त असां सां असांजो प्यारो महबूब फनकार महबूब मीर साहब वॾा हींअर असां सां मौजूदु आहे ऐं सिलेक्शन हली रही आहे। ऐं असां सां खोड़ सारा साथी शाइर गॾु आहिनि। रेस कुर्बान छुटो ऐं यार मोहम्मद छुटो दुरजी खां यार में शक आहे ऐं उनखां बाद थींदी ऐं उनखां पोइ अज़ीज़ लाइ शर बि असां सां जेको आहे हिन सिलेक्शन में मौजूदु आहे। खोड़ सारी संगत आहे, जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव, दुआ आहे असांजी। वरी असलम नूरानी बि असां सां गॾु आहे, असांजो प्यारो दोस्त काफ़ी सही संगत गॾु आहे सभु। जीअं त आहे, जीअं असांजो एल्बम ईद जो पंहिंजो थींदो जेको जिदा प्रोडक्शन ऑफिशियल जिदा प्रोडक्शन ऑफिशियल मां रिलीज़ बि थींदो। ऐं जीअं ॿिया बि नंबर आया आहिनि 81, 82, 83 ऐं 84 यारीअ में शक। ऐं दोस्त काफ़ी संगत असां सां गॾु आहे, हिम्मत रोदराणी ऐं फ़कीर मोहम्मद लुंड ऐं अब्दुल्ला बलोच, शाम अली अकबर बलोच ऐं पंहिंजो जेको कतर सां ऐं पंहिंजो मीर हसन वधीक मोकिलणी आहे। वरी गॾु आहियूं, सिलेक्शन हले बि थी। महिरबानी लाख कुर्बान।